दोस्त मरो मुमताज अली तमाम न्याज़बंदी घणी रही ऐं संदन जे वर्सीअ ते मलाखड़ो थियो आहे। अहिड़ो ॾखण अब इनाम ॾियो हफ़ीज़ सगरानी कराची जो आहे। वञी कराची में ॻाल्हियूं ॻाईंदो मेहड़ वारनि जूं। हथ पे थी विया मीर साहिब पतू जो हाणे थियो 1200 वाह 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 मोहतरम जनाब अल्लाह बख्शे 100 मिली हो। अब जावे हो शाहबाद जो के कम देर आहे जेके मेहमान उन्हें गुजारिश कयो त ज़रूर ख़र्ची कराईंदा। हथ पैजी आहे ॾखण ऐं पहलवान सख्त मुक़ाबला है। हिंद सख्त मुकाबला है। ॾखण जरूर हिंद मल्य पोई बिल 1750 अगर मौजूद मेहमान चीफ गेस्ट मलाखड़ा काबिल एहतराम जनाब नियाज़ अली खान साहब चंद लंबन में अच्छा पहलवान से मेहमान खास अज के मलाखड़े के मेहमान खास चीफ गेस्ट मलाखड़ा जलील बहादुर तहेसर सियासी अगवान पाकिस्तान तहरीक इंसाफ या बनकर मुस्तकिल जा चेयरमैन अजरन मानवारा जनाब नियाज़ अली बोरो साहब मेहड़ वारा इस ताईं ताड़ियूं वॼाइजो, इस ताईं प्यारियूं ताड़ियूं वॼाइजो। मेहमान खास